पी मां इंसाफ न कंदा त ॿियो केरु आहे जेको दुनिया में इंसाफ करे। अॼु पी मां ई इंसाफ कोन था कनि। असांजे ज़िले नौशहर फरोज जो हिकिड़ो वॾो आलिम हुयो, मौलाना मुफ्ती काज़ी अब्दुर्रहमान ख़ास वॾा आलिम हुया। उन वटि हिकिड़ो वॾेरो आयो इलाइक़े जो, चईं ही पुट मुंहिंजो ॾाढो ख़िदमतगार आहे, मुंहिंजो फर्मा बरदार आहे, मूंसां गॾु रहे थो, हिन पुट खे 2-3 एकड़ ज़मीन मां वधीक ॾींदुसि। साईं फरमायोसि बाबा ईअं न कर, तूं इंसाफ कर। तव्हां इंसाफ कर। पुट मौलवी हुजे या गैर मौलवी हुजे, आलिम हुजे, जाहिल हुजे, नमाज़ी हुजे, बेनमाज़ हुजे, दीनदार हुजे, बेदीन हुजे, मुल्ला हुजे, मवाली हुजे, पी मां इंसाफ कयो। हिकिड़े पुट खे वधीक मिल्कियत ॾींदव या हुन सां ख़ैर ख़्वाही नथा कयो, हुनजे लाइ दुश्मन था पैदा कयो। नंढा ॿार विढ़ंदसि, ॿाहिरि न विढ़ेसि त भाटिया विढ़ंदसि, त तोखे वधीक मिल्कियत छो आहे? या ख़ैर ख़्वाही नथा कयो हिकिड़े पुट खे वधीक मिल्कियत ॾेई, वयाशी कंदो, बदमाशी कंदो। घणी मिल्कियत जो वॾनि जी अची वई कमाई हूंदी कान, पराई मिल्कियत वॾनि जी कमाए, पोइ बदमाशी कंदो, पोइ शराब, पोइ अयाशी। ईअं न कयो। नंढो भाउ छा चयो जो वॾे भाउ खे मारे विधो, पीउ खे लठियूं कुआड़ियूं। पोइ आयो साईं वटि, साईं वॾो ज़ुल्म थी वियो, मां तव्हांजो चयो न वरितो। साईं फरमायो हाणे ख़ुशि थिए, हिकिड़ो पुट माराई, ॿिए खे जहन्नम में पहुचाई। अब पीउ खे जो लठियूं आहिनि त माना जहन्नम में। ईअं न कयो, इंसाफ कयो। न्याणे खे बि मिल्कियत ॾियो, न त भाणे जा मामनि खे मारींदव। भाणे जा मामनि खे मारींदव। चवां थो इंसाफ नथो थिए। भाणे जा माउ खे चवंदा त तूं छो थी मिल्कियत वठ, माइरुनि खे था मारजनि त भाड़ियुनि खां वठो। पी मां इंसाफ नथा कनि, थाणनि ते इंसाफ थींदो, कोर्टुनि में इंसाफ थींदो, सरदार औताकुनि में इंसाफ कंदा। असांजे इलाइक़े में हिकिड़ो नेक साले बुज़ुर्ग माण्हू हुयो, आलमनि सां ॾाढी मोहबत। हिकिड़ो पुट छॾियां, सॼी मिल्कियत पुट जे नाले ते। पुछा पियो करे त भेनरूं पंहिंजे भाउ खे बख़्शिश करे सघनि थियूं कि न? बाबा बख़्शिश हिबो जाइज़ तॾहिं आहे जॾहिं हुनजे हथ में मिल्कियत हुजे। हुनजे हथ में का शइ आहे ई कान, मां ईअं चवां त फलाणी शइ तव्हांखे हिबो आहे, इहो जाइज़ आहे? न्याणियुनि खे तव्हां ॾियो ज़मीन, पैसा ॾियो हुनजे हथ में, पोइ ॾिसो त भाइरनि खे ॾियनि। हुनजे हथ में ई का शइ कान्हे। ऐं इहो शरई मसइलो आहे त जेसि ताईं भेनरुनि जो कब्ज़ो न हूंदो, हुनजे हथ में अचे, 1-2 फ़सुल खणनि, पोइ भली भाइरनि खे बख़्शिश कनि। सॼी मिल्कियत पुट जे नाले ते कराई, पाण मरी वियो पुट, छा कहिड़ो सॼी ज़मीन विकिणी छॾी, भेनरुनि खां पुछाई न कई। हाणे मां तव्हां खां पुछां थो, हिन पीउ ज़ुल्म कयो या न कयो? इहो पीउ ज़ालिम चइबो या न? कुरान तो फरमाए लिज़कर मिस्लु हज़्ज़िल उन्सयैन। रब फरमायो जे तव्हांजा पुट तव्हांजी मिल्कियत जा वारिस आहिनि, त तव्हांजूं न्याणियूं बि तव्हांजी मिल्कियत जूं वारिस आहिनि। तोखे 100 जगह ज़मीन आहे, हिकिड़ो पुट अथई, 2 न्याणियूं, 3 न्याणियूं या 4 न्याणियूं आहिनि, 50 जगह पुट जा अथई, 50 जगह तुंहिंजे न्याणियुनि जा। तुंहिंजा 100 दुकान शहदाद कोट में आहिनि, हिकिड़ो पुट अथई, 2 न्याणियूं या 3 न्याणियूं आहिनि,
पंजा दुकान पुट जान, पंजा दुकान तुझे न्याणी जान। पुट खाइन, पुटन जो ज़ालू खाइन, बाकी न्याणी न खाइन, न्याणी जो औलाद न खाइन। हिन ज़माने जे पुटन का हर तरह हर गाल में दर हकीकत में मिठा न्याणी चंगी 100 बार थी। छो पुट सदाई सोच में आ मुझो बाबो शल मरे, मिल्कियत मुखे मिले नखे या ऊटार थी। पर धी चवे थी या खुदा उम्र अबे जी कर दराज, मोहनियाणी ले हमेशा ओट यादार थी। नबी से फरमायो बनातुकुम हसनातुकुम, फरमायो तवाजू न्याणियूं तवाजू नेकी था। न्याणी घर में जाई तवाजू नेकी शुरू थी वई। न्याणीअ खे मानी जा खारायो या भी नेकी था, न्याणीअ खे पानी जा प्यारो या भी नेकी था, न्याणीअ जे लाइ लकड़ा वठी आयो या भी नेकी था, न्याणीअ जे लाइ जुती वठी आयो या भी नेकी था, न्याणी जे लाइ सोन जो कोको वरतो या भी नेकी थव, न्याणीअ जे लाइ सोन जी बाई वरतो या भी नेकी थव। बनातुकुम हसनातुकुम, मुझे नबी फरमायो जमण खां वठी शादी ताईं, शादी खां वठी मरण घड़ी ताईं जेका भी न्याणी जी ख़िदमत था कयो, ये तव्हांजो नेकियूं आहिनि, तव्हांजे आमाल नामे में तुरंत। इन जो शादी को पहुंचोस तो हाँ हेडे न अचजा बस ठीक है, हाँ हेडे न अचजा का उम्मीद न पाए जा, ये न चौदा चोस पुट जेस ताईं मां जेरो आमा तो सा बदला, बाकी मुक्स मां तो के यो दिनो आए न सा निभाए जा। तो के का तकलीफ थे का लट्टे कपड़े जी तो के जरूरत पवे, खादे पीते की जरूरत पवे, जमा पुटन के जान तो पुट तो के भी दींदुस, बाकी मुक्स के न छ बाबा पुटन के भी दींदा हो ना को न दींदा। न्याणी जे करे चए तो बाबा मां बीमार हां छा है ये न चो त हेडे ईंदी त गबा गबा करे जाई, ओते मुक्स वट भी जुल्म थे से हेडे पी मां बचन न जन से बाहर भी डंडो खई बिठान ओ या कोरट में भजन ओ थाने से भजन तो ये न कयो बाबा, जुल्म न कयो। मिस्र जो एकड़ो अमीर होयो, ओ पांजे न्याणी के पाणाए, न्याणी के प्यारी असा पाण न्याणीन वारा ओ न्याणी जे मुक्स के चे पुट तू भी मुझो इन न्याणी वांगुर पुटू ये जो खां बात जे कर तू भरजी वनी त मुझे न्याणी के तकलीफ न दी जा, ये अमानत मोट छडे इन के मार जाना, इन के तकलीफ न दी जा। सो ये चो ये न जो बल होडे भी जुल्म इते भी जुल्म, न्याणी जो पछाड़ी के साथ असा त ॾिठो आहे त औलाद पुटन खां वधीक न्याणी ख़िदमत आया। हिकिड़ो जनाज़ो आयो, जनाज़े खां अॻ में मौली साहब ऐलान कयो त बाबा इन कुराड़े जे मथां जेकॾहिं कंहिंजो हक़ आहे, हिकिड़ा हक़ आहिनि अलाह जा, ॿिया हक़ आहिनि बाननि जा, यो ऐलान कंदा कयो त हिकिड़ा हक़ आहिनि अलाह जा, ॿिया हक़ आहिनि बाननि जा। अल्लाह ताला तव्हांजा हक़ माफ़ थो करे छॾे, तंहिंजे करे तव्हां बि हिन मईत खे माफ़ कयो। बाननि जा हक़ बि वरी ॿिनि क़िस्मनि जा, घणनि क़िस्मनि जा बाननि जा हक़ बि ॿिनि क़िस्म, हिकिड़ा माली हक़, ॿिया ज़ुबान, कंहिंखे गार ॾिनई, कंहिंखे घटि वधि ॻाल्हाई, कंहिंजी गिला कई, ॿिया माली हक़, माली हक़ त पोइ ॾींदा, बाक़ी ज़ुबान सां जेकॾहिं कंहिंखे ॻाल्हायो त कंहिंजी गिला कई त रब बि माफ़ थो करे, तव्हां बि माफ़ कयो।
तो उन मौलवी साहब चयो बाबा हिन जे मथां घणो माली हक़ आहे हिन जा पुट वो माफ़ कयोसि या उहे ॾींदा त हिकिड़ो हमराह सिफ़ मां ॿाहिरि निकिरी बीठो चई मुंहिंजा 5 लख हिन जे मथां जेसि ताईं उहे 5 लख मूंखे न मिलंदा तेसि ताईं मां जनाज़ो पढ़ायो न ॾींदुसि ऐं हुन सही चई हाणे हुन जा पुट हिकु ॿिए ॾे पिया निहार 5 लख केरु जनाज़ो पियो न्याणी खे ख़बर पई त बाबे जो जनाज़ो हिकिड़ो कर्ज़ी पढ़ियो नथो ॾे उन न्याणी पंहिंजा लील मला था पंहिंजो कोको पंहिंजी मुंडी लाथई प्लेट में हिकिड़े ॿार खे ॾिनई त ही मुंहिंजे बाबे खे वञी कर्ज़ जे लाइ सोन ॾे चई बकाया पैसा मां इंशाअल्लाह महिनत मज़दूरी करे मां पंहिंजे बाबे जो कर्ज़ लाहींदसि महिरबानी करे मुंहिंजे बाबे खे माफ़ कर उन्हें हमरा चयो बाबा हिन जा पैसा मूं कोन्हनि के मूं ॾे मुंहिंजा हिन जे पैसा कोन 5 लख हिन जा मूं ॾे पर मां ॾिसां पियो त पुट वधीक बाबा पीउ मां खे मां त ॾिठो आहे अक्सर त मौलवियुनि ॾे मायूं मानी मोकिली हूंदियूं त बाबे जे लाइ दुआ करो आहे असां ॾिठो आहे बस जे पेशमामनि खे त नंढड़ा ॿार मानी खणी ईंदा आहिनि साईं अम्मा थी चवई त असांजे नाने खे ख़त्म ॾिजे न माना धीअरूं पंहिंजे पीउ मां खे ख़त्म ॼाणाइनि पुटनि खे यादि ई कोन्हे सॼो वाइदो कयो त पुटनि खे बि ॾींदासीं